ज़िंदगीअ जूं ॻाल्हियूं दिलि में हज़ार आहिनि, कहिड़ियूं भला ॿुधाया हिते बेशुमार आहिनि। संगीत सम्राट मास्टर चंद्र जे जनमॾींहं जूं नौ न्यापो तरफ़ां सिंधियत प्रेमियुनि खे ऐं मास्टर चंद्र जे कुटुंब खे वाधायूं हुजनि। मौसीक़ी जी दुनिया जे बेताज बादशाह संगीत सम्राट मास्टर चंद्र जो जनम सुहारी सिंध जे ठारूशाह में ज़मींदार कुटुंब में थियो। संदसि पिता ऐं माता जी मथिस आशीर्वाद रही। स्कूली तालीम ठारूशाह में पिराई। कला जी देवी मां सरस्वती जी महर मथिस रही। नंढपण खां ई संगीत सां लगाव हुअनि। नंढनि नंढनि बैतनि जी रचना करे सुरीले आवाज़ में ॻाईंदा हुआ। संदन चाचो साजन दास खेसि उनखे हिमथायो ऐं अमृतसर मां बाजो घुराए ॾिनो। चंद्र खे सरगम में राग रागणियुनि जी सिख्या ॾिनी। सूफ़ी दरवेश काके जीवतराम ऐं सूफ़ी संत साईं रोचलदास जी आशीर्वाद बि खेनि मिली। साईं रोचलदास जे उताक ते ई पहिरीं मुलाक़ात चंद्र जी भगत कंवरराम सां थी। हा त मूं ॻाल्हि थी कई त जेको कंवरराम कलाम ॿुधंदो हो प्यार सां सो हो त कीअं विसारिया संघार मर पंहिंजा कीअं विसारिया संघार दिल न लाया मेट न पाया ओ वणन था अनुभवार उमर पंहिंजो कीअं विसारिया संघार पिता जी वफ़ात खां पोइ चंद्र मथां घरू जवाबदारियूं पयूं। संगीत विद्यालय खोलियाऊं। 50 सालनि खां मथे संगीत जे दुनिया ते आबोताब सां चमकण लॻा। आम ऐं ख़ासि जे दिलुनि ते राज करण लॻा। संदन गायकी जे जादूअ हिंद सिंध जे नंढे वॾे खे मोहे छॾियो। चंद्र जा गीत संगीत प्रेमियुनि जे लबनि ते रक़्स करण लॻा। मास्टर चंद्र शाह लतीफ़ लोक कवि दुखायल ऐं ॿियनि शाइरनि जा गीत ॻाता ऐं ख़ुदि जी कलमबंद कयल शाइरी खे बि सुरनि सां सजायो। अॻिते हली परसराम ज़िया जा गीत बि रिकॉर्ड कराया। ज़िया ऐं मास्टर चंद्र जी जोड़ी आम जे दिलनि ते राज करण लॻी। दिलि आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हिया। कबूतर कबूतर तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां। पंहिंजी जादुई आवाज़ ऐं शाइरी जे संगम सां सिंधी संगीत जे दुनिया में वॾी हलचल मचाए छॾी। इहो रिश्तो सेणपी में तब्दील थियो। ज़िया जी धीअ गोपी जी शादी गोपचंद्र सां थी। चंद्र जा गीत हिंद सिंध जे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते लखे संगीत प्रेमियुनि जे दिलनि जी धड़कन बणियल आहिनि। कुंजो ॾियो में ख़बर में जे मारुनि जी तुमी आहे मुंहिंजो कमु ढोलण कांग थो लमे या वरी इश्क ॿधायम पटियूं बिना इश्क कुझु बि क़बूलिया न कॾहिं रुसण में छा हेराणा रीत रुसण जी रमद न ॼाणा या इश्क अचणु लॻो पिरूं अॻे ई पयूं मौला मस्तनि जा कम पाण करे ऐट अञा मां नंढड़ी आहियां राणा वञ न उते जिते राठौड़ियूं रहनि गली गली थो ॻायां।
गलिय गलिय थो गाया, हाय हाय गलिय गलिय थो गाया, हाय हाय गलिय गलिय थो गाया, गलिय गलिय थो गाया, गलिय गलिय थो गाया, गलिय गलिय थो गाया, मां तोते आशिक़ु आहियां, तोते आशिक़ु आहियां। दिल जे साज़नि सभई तारूं तुंहिंजो सुर आलाप ने, हाय तुंहिंजो सुर आलाप ने, दिल जे साज़नि सभई तारूं तुंहिंजो सुर आलाप ने, हाय तुंहिंजो सुर आलाप ने। घरनि परनि महलनि मंदरनि में, घरनि परनि महलनि मंदरनि में, बाज छो न वॼायां, छो त तोते आशिक़ु आहियां। जॾहिं जॾहिं तूं गुम थी वञी थो, ॻोल्हण सां न लभी थो, हाय ॻोल्हण सां न लभी थो, जॾहिं जॾहिं तूं गुम थी वञी थो, ॻोल्हण सां न लभी थो, हाय ॻोल्हण सां न लभी थो। मां बि विछोड़े में तॾहिं, मां बि विछोड़े में तॾहिं थो शौक़ मां शहर बनायां, छो त तोते आशिक़ु आहियां। मास्टर चंद्र रंगमंच सां बि वाबस्ता रहिया। नाटकनि ऐं संगीत जे सिलसिले में खेनि दावतूं मिलण लॻियूं। नवाब शाह खे अलविदा करे अची कराचीअ खे वसायो। उन वक़्तु कराची में ग्रामोफोन कंपनियूं सिंधी फनकारनि जा रिकॉर्ड भरे रहियूं हुयूं ऐं HME कंपनी सां मुहादो थियो। मास्टर चंद्र कोझीअ जो कलाम ॻातो, तबीबा ख़्याल सां ॾिसिजो, अथम का दिल जी बीमारी, उहो रिकॉर्ड करायो। मास्टर चंद्र न सिर्फ़ हिंदी ऐं सिंधी फिल्मुनि जा गीत ॻाता, पर फिल्मुनि में एक्टिंग बि कई। मौत का तूफ़ान, प्रेम परीक्षा, दुलारा वग़ैरह। इन खां अलावा सिंधी फिल्मुनि में बि वॾी कॉन्ट्रीब्यूशन उन्हनि जी रही। फिल्म अबाणा, झूलेलाल, लाडली, सिंधु किनारे, विरागी बाद मास्टर चंद्र ऐं संदसि वॾो पुटु गोपचंद्र 1955 में सिंध जे दौरे ते विया। संदन आजियां लाइ सॼी सिंध पटिजी पई। पंहिंजे मुर्शिद कुतुब अली शाह जे मेले ते लगातार 3 ॾियारा प्रोग्राम उन्हनि पेश कयो। जॾहिं मां बम्बई ऑल इंडिया रेडियो जी रिकॉर्डिंग लाइ वेंदी हुयसि त पंहिंजी महबूब फनकार मास्टर चंद्र जो दर्शन करणु ज़रूरी वेंदी हुयसि। मास्टर चंद्र असांजा प्रोग्राम ॿुधंदा हुआ। संदन घर वारीअ ॿुधायो त मां ऐं शालिनी जॾहिं ऑल इंडिया रेडियो तां सॼणनि जा सनेहा प्रोग्राम या लतीफ़नि जो प्रोग्राम पेश कंदा हुआसीं त मास्टर चंद्र चवंदा हुआ, ॾिस ॾिस छोकिरियूं मस्ती थियूं कनि। ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस लाइ डॉक्टर मोती प्रकाश हिकु इंटरव्यू कई। चंद्र खां सवाल कयऊं, तव्हांजी मास्टर चंद्र उमिरि घणी? इन ते मास्टर चंद्र वड़ानो, प्यारा कलाकारनि खां उमिरि न पुछबी आहे। मास्टर चंद्र ऐं मोती प्रकाश जे टहकनि जी गूंज जो पराडो स्टूडियो में गूंजी उथियो। मास्टर चंद्र जे मान में रखियल मुंबई में 2 प्रोग्रामनि जी अनाउंसमेंट करण जो मौक़ो मिलियो। जॾहिं हिकु दफ़ो उहे हयाता ऐं ॿियो उन्हनि जी यादि में चंद्र नाइट अवॉर्ड फंक्शन में गोपचंद्र ऐं आरती राज पंहिंजे सुरनि जे संगम सां संगीत सम्राट चंद्र खे भेटा पेश कई। इन यादगार प्रोग्राम जी झलक अव्हां सां पंडी रही आहियां। असांजे लतीफ़ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूफ़ी शाइर चयो आहे, सॼण ऐं साणे कंहिं अणासे विसरे। त असां पंहिंजे धरती खे, पंहिंजी मिट्टी खे विसारे नथा सघूं ऐं मास्टर चंद्र जो बि इहो ई मक़सदु हो, पंहिंजे मिट्टीअ सां प्यार, पंहिंजे वतन सां प्यार, पंहिंजे सूफ़ी शाइरनि सां प्यार। त असांखे फ़ख़ुरु आहे त असां अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे ॾिठो। मां हिन खां पोइ नींढ ॾींदसि श्री गोपचंद्र खे ऐं आरती राज खे। आरती राज परसराम जा जी ॾोटी ऐं मास्टर चंद्र जी पोटी आहे। त असांखे ख़ुशी आहे त ॿी पीढ़ी ताईं बि जेको आहे संगीत जो सिलसिलो अॻिते वधी रहियो आहे। ऐं इन खां फ़ख़ुरु जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो
ॿाहिरि मुल्कनि में रहंदे बि आरतीअ पंहिंजे आवाज़ ज़रिए सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कई आहे। खुदा करे त कहीं जो जुदा हबीब न थे, यो अदाब जो दुश्मन के भी नसीब न थे। छो त जुदाई में टूटे थी दिल भलो, दुश्मन जी भी न दिल तोड़ी, टूटल दिल खे ॻंढण वारा टूटल जी कर नज़रदारी, खुदाया के बशर जी यार करना चीज दिलवारी। जलाए बाह में कई चंद्र के भी जलाई थो, विसाई दे तू ही बार तो ही बाया मरी। रुसन रुसन में छाया, रुसन रुसन में छाया, रुसन रुसन में हो, रुसन रुसन में छाए रीत रुसन रमज़ान जाना, रुसन रुसन में छाए राणा, रुसन रुसन में छाए, रुसन रुसन में छाए राणा, रीत रुसन जी रमज़ान जाना, रुसन रुसन में हो गया। पुरानी पेच पुराना, इश्क अगूनो समझो सियारा, प्रीत पुरानी पेच पुराना, इश्क अगूनो समझो सियारा, मुँह मलसारी भलो मलसारी बागतुरा दर्दन सिर दागपुरा, रुसन रुसन में छाए रीत रुसन जी रमज़ान जाना, रुसन रुसन में छाए रीत रुसन जी रमज़ान। मास्टर चंद्र जी यादि में दिल्लीअ में भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां यादगार कंसर्ट पेश कयो, जंहिंमें मानावारी क़ौमी अॻुवाण लाल कृष्ण आडवाणी ऐं संदसि जीवन संगनी महेश चंद्र जी आवाज़ में चंद्र जा गीत ॿुधण लाइ
शरीक थिया। ऐं इन खां अलावा हांगकांग खां लाल हरदासाणी ऐं दिल्लीअ मां कन्हैयो दत्तवानी ऐं ॿियनि मौज़ूद शख़्सियतुनि शिरकत कई। अॼु जी यादगार प्रोग्राम में महेश चंद्र पंहिंजे सुरीली आवाज़ में संगीत सम्राट मास्टर चंद्र खे भेटा पेश करे ॾिया आहिनि। मास्टर चंद्र पहिरियों रिकॉर्ड। हिक दिहाड़े मूं ॾिठो माशूक खे ख़ुश ख्वाब में, मूं चयो अर्ज़ करे आहियां वॾे आज़ार में। हुन चयो आही चरियो थियो या बकी बाज़ार में। मूं चयो संग दिल न थियो आहियां वॾे आज़ार में। उहे पुछाई केरु आहे, घर तुंहिंजो आहे किथे, छा खपे तोखे दीवाना छो आयो आहीं हिते। मूं चयो मां छा ॿुधायां बस फ़क़त मोहब्बत मिले। घर आवाज़ दिल अंदर आया आवाज़ बिले। ना मोहब्बत मूर मिलंदी पोइ चयाई ख़ैर मां। जान दी दुसदर आवाज़ मूं चयो बस प्यार मां। हुन चयो भली घर वञी या मर वञी या सड़ु सफ़ा, बिन मरण जे कान थी चंद्र तुंहिंजी हित शफ़ा। सुहिणा रज़ आहे, सुहिणा रज़ आहे, सुहिणा रज़ आहे, मुंहिंजो रज़ आहे। सुहिणा सुहिणा रज़ रज़ आहे आहे, मुंहिंजो मुंहिंजो बरज़ बरज़ लाहे लाहे। सुहिणा रज़ आहे, सुहिणे सूरत तुंहिंजी, सुहिणे सूरत तुंहिंजी, दिलड़ी मोहिया मुंहिंजी, तुंहिंजे ॾिसण जोई, तुंहिंजे ॾिसण जोई, दिल में ग़रज़ आहे। सुहिणा रज़ आहे, सुहिणा 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 रज़ आहे, सुहिणा रज़ आहे। मास्टर चंद्र जो आखिरी गायल गानो तव्हां जॻह पेश करूं। ज़मानो पुछे तो त छा थी विञायो, ज़मानो पुछे तो त छा थी विञायो। पुछण सां विञायल ओ वरी यादि आयो, ज़मानो पुछे तो त छा थी विञायो। उम्र सारी ठाहिण ॻाइण में गुज़री, जो रुअंदे मुठायो, जो रुअंदे
उठायो अखिल दे उगायो ज़मानो पूछे तो छाती विञायो कजो माफ़ साथिए संगीती सभई अञा ताईं छो था अञा ताईं छो था चंद्र खे खपायो ज़मानो पुछे थो त छा थी विञायो ज़मानो पुछे थो त छा थी विञायो पुछण सां विञायल ओ वरी यादि आयो ज़मानो पुछे थो त छा थी विञायो ज़मानो पुछे थो त छा थी विञायो ज़मानो पुछे थो त छा थी विञायो। महेश चंद्र मास्टर चंद्र जो पहिरियों ऐं आख़िरी कलाम जेको उन्हनि ॻातो नओं न्याबो जे संगीत प्रेमियुनि सां शेयर कंदे पंहिंजी भेटा पेश कई। संगीत सम्राट मास्टर चंद्र जे जनम ॾींहं जो संदसि कुटुंब ऐं चाहकनि खे बेशुमार वाधायूं पेश कंदे मां बीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत। मां दुनिया खे सुञाणा थो मां दुनिया जो ॾिठलु आहियां न दुनिया ई लिकल आहे न दुनिया खां लिकल आहियां चवनि था वियो चंद्र कुसिजी बराबरि मां कुठल आहियां मुअल आहियां मोहबत में अॻे ई मां मुठल आहियां अरे मोए खे केरु मारींदो मजीअरनि खां टुटल आहियां जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटल आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां निराला नज़ारा मां ॾिसण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां